तरक़ी पार्टी के जैं पंहिंजो ऐलान कयो आहे मुसलसल जदोजहद करे पई। असांखे हैरत आहे त जामचोरो ज़िलो मुनशा जो गढ़ थी वियो आहे। असांजो नौजवान नस्ल सड़े पियो, नशे जो आदी थी वियो आहे। असां रोड रस्तनि ते आहियूं ऐं उनजे जेको आहे डीलरनि जे ख़िलाफ़ु असां मुज़ाहिरा पिया कयूं, मुतालबो कयूं था उनखे गिरफ़्तार कयूं। पर SP जेको आहे उहो असां सां सियासत पियो करे, वो आम रवाजी नंढनि कैबिन वारा दुकानदार गिरफ़्तार करे ऐं जेको आहे ॿुधाए पियो मां कार्रवाई थो कयां, या कार्रवाई न आहे, या वॾनि डीलरनि खे बचाइण जी हिकिड़ी जेको आहे प्लानिंग आहे ऐं सियासी बयान थो हुजे त मां उन्हनि खे ॾिसां थो, मां गिरफ़्तार कंदुसि। पर हींअर ताईं कहिड़ी रुकावट आहे, महीनो थी वियो आहे इहे जिदोजहद हले थी। उहे मेन डीलर सरेआम घुमनि पिया, उन्हनि खे बचाइण जा ड्रामा पिया थियनि, छो थो गिरफ़्तार कयो वञे। जेका मंशा ख़िलाफ़ बाशऊर माण्हुनि जी सिंतरकी क़िस्म जी मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जी दाह पई पए सॼे ज़िले अंदरि, कोटली में, जामशोरो में, हर हंधि। ऐं SP साहिबु हिन वक़्त ताईं का कार्रवाई न कई आहे। साॻी मंशात पई थी हले, साॻियो आइस पियो थो हले, साॻियो हीरोइन पई थी हले। हिननि जे कन ते जूं नथी चुरे। असांजो मुतालबो हीउ आहे त हीउ जेके माण्हू आहिनि ज़ाहिर क़ातिल नशे में पंहिंजो मुलविस थी रहिया आहिनि ऐं उन में माण्हुनि जूं ज़िंदगियूं ज़ाया थियनि थियूं, शागिर्दनि जूं ज़िंदगियूं तबाह थी रहियूं आहिनि। हीउ जेको मेन डीलर खे गिरफ़्तार करे ऐं उन मेन अॾा सील कराया आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पए थो त SSP जे मथे ते का जूं नथी चुरे। असीं सराप एहतजाज आहियूं। सॼो जामशोरो जेको आवाम जेको रोडनि ते आहे, पर हुनखे कंहिं शइ जी परवाह न आहे। हू अञा बि जेको TV चैनल ते अची ऐं वरी मथां इल्ज़ाम पियो हणे इदारे अंदरि जेके कारियूं ॾियूं आहिनि उन्हनि खे कढी तूं पाणी खे नाले ते छापा हण त जेकॾहिं तूं मेन डीलर गिरफ़्तार कया, मेन अड्डा जे तो सील कराया त ASTB तुंहिंजे हिन सॼे ज़िले जे अंदरि वेलकम कंदी, तोखे गुलनि जा हार पाराइण ईंदी। जदोजहद कंदड़ माण्हुनि जी तहरीक आहे। हीअ तहरीक शागिर्दनि जे बचाइण जी तहरीक आहे, तइलीमी इदारनि खे बचाइण जी तहरीक आहे। इन करे हिन तहरीक खे जेकॾहिं SSP साहिबु क़ानून न धरियो त SSP साहिबु बि मौजूदु न रहंदो। मां हिन मौक़े ते चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां मुतालबो कयां थो त 100 मोटो एक्शन वठी असांजे नौजवान जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ अदालत में SP साहिब खे घुरायो वञे। त पंहिंजी क़ौम हिकु ज़हर कातिल ऐं हिकु लानत मुनशिया जे ख़िलाफ़ु उथी खड़ो थी आहे ऐं इंशाअल्लाह उमेद आहे त मुनशियात रोशन खे जामचोरो छॾिणो पवंदो। ऐं मूंखे अफ़सोस आहे SSP साहिब जे बयान ते। SSP साहिब जावेद बलोच चवे थो त ही जन जी रोज़ी ते लत आई आहे, जन की बेरोज़गार थिया आहिनि, उहे मुज़ाहिरा था कनि। पर SSP साहिब हिते अचो, ही शऊर आहे, ही साञावंद आहिनि, ही रोज़गार लाइ कोन आया आहिनि, ही मुफ़ाद परस्त कोन आहिनि, ही सभु साञावंद आहिनि। जामचोरो जो शऊर आहे, तूं कीअं थो चवीं ही रोज़ी जो मसइलो आहे। असां हिते जेके गॾु थिया आहियूं STP जे सॾ ते, ऐं अमीरुल बर सिंध जो नुमाइंदो आहियां। ऐं इहो चवंदुसि त जामशोरो जेको रोशनी जो शहर, जेको तालीम जो शहर ऐं जेको थधी हवाउनि जो शहर, अॼु उहो मंशा जे हवाले सां चर्स, अफ़ीम, हीरोइन ऐं आइस जहिड़े गंदे नशे सां हिते जेको आहे तमामु माहौल ख़राबु थी वियो आहे। हितां जी जेका इंतिज़ामिया आहे, ख़ासि करे असां हुकूमत खे चवंदासीं त करप्ट SP खे हितां हटायो वञे। तोखे जिन जिन कुठो तिन खे पाली मां, तड़पी तुंहिंजे सूर में तुंहिंजे लाइ विया, सिंधड़ी तुंहिंजो घाउ जीजल आहे जी में। मुंहिंजा साथियो, GS सिनेमाला फोरम, GS डॉक्टर साईं रखो मिरानी, अॼु असां हिन जामशोरे जे अवाम सां इहो वचन कयूं था त जेसिताईं मंशात खे जी लानत ख़तमु न कंदासीं तेसिताईं असां पाण सभु गॾु हूंदासीं।